असांखे सवाल मिलियल आहे त असांखे हिकिड़ो एंगल बाइसेक्टर ठाहिणो आहे इन मौजूदा एंगल जो। मतिलबु हीअ एंगल कुझु बि थी सघे थी ऐं असांखे हिकिड़ो बाइसेक्टर यानी हिकिड़ी अहिड़ी लीक ठाहिणी आहे जेका इन ॿिन्हिनि एंगल्स खे अध मां कटे। यानी माना अगरि इहा एंगल 60 आहे त 30 जूं ॿ एंगल ठही वञनि। मतिलबु बिल्कुलु विच मां जंहिंजे ॿई पासनि ॾे एंगल जेका ठहे उहा बराबरि ठहे। हाणे उहो कीअं ठाहींदासीं त असां इन जेको पॉइंट आहे जितां एंगल शुरू थिए थी उते कंपास था रखूं ऐं उन साॻे रेडियस ते ॿ पॉइंट था ठाहियूं। हिकिड़ो पॉइंट मथे ऐं हिकिड़ो पॉइंट हेठि। त हिते असां रेडियस खे हेठि मथे बि करे सघूं था, इन सां फ़र्क़ु नथो पवे। त असां को बि रेडियस खणी असां ॿ पॉइंट्स ठाहींदासीं। हिकिड़ो उहो पॉइंट जिथे असांजी रेडियस लकीर सां मिली रहियो आहे ऐं उनखां अलावा हिकिड़ो ॿियो पॉइंट जिथे हेठियां असांजो जेको रेडियस आहे उन लकीर सां मिली रहियो आहे। ऐं असां पोएं वीडियो में पढ़ी आया हुयासीं त असांखे कंहिं बि लाइन जो बाइसेक्टर कीअं ठाहिणो हूंदो आहे। उहो असां ईअं ठाहींदा आहियूं त असां उन हिकिड़े पॉइंट खां सर्किल ठाहींदा आहियूं जंहिंजो डिस्टेंस जेको आहे, जेको रेडियस आहे उहो बराबरि हुजे ॿिए पॉइंट ताईं। ऐं वरी उनखां पोइ असां वरी कंपस खणी करे वरी हिकिड़ो सर्किल ड्रॉ कंदा आहियूं या दाइरो ठाहींदा आहियूं ॿिए सर्किल पॉइंट खां, ऐं उनजो बि रेडियस पहिरें पॉइंट ताईं बराबरि हुजे। असांखे हिकिड़ो अहिड़ो नुक़्तो मिली वेंदो आहे जेको नुक़्तो ॿिन्हिनि खे विच मां कटे रहियो हूंदो आहे। त उन नुक़्ते ते अगरि असां हिकिड़ी सिधी लीक ठाहियूं त असांखे मिली वेंदी बिल्कुलु विच, यानी उन परपेंडिकुलर लाइन मिली वेंदी जेका बिल्कुलु विच में कटे रही आहे उन ॿिनि नुक़्तनि खे। त छा इहा लकीर जेका आहे बिल्कुलु विच में आहे ऐं ॿिन्हिनि एंगल्स खे विच में टोड़े रही आहे? अगरि असां इहे नुक़्ता ॾिसूं त हर नुक़्ते जे विच में जेको मुफ़ासिलो आहे उहो बराबरि आहे। ऐं इहे जेका हेठियां टे नुक़्ता आहिनि इहे टई नुक़्ता मिली करे हिकिड़ो ट्रायंगल ठाहे रहिया आहिनि। ऐं मथियां जेके टे नुक़्ता आहिनि उहे बि हिकिड़ो ट्रायंगल ठाहे रहिया आहिनि। ऐं छाकाणि त इहे ॿई ट्रायंगल हिक ॿिए जे बराबरि आहिनि त उन्हनि जे विच में जेका लकीर हूंदी उहा बिल्कुलु अध में हूंदी ऐं उहा हिकु परपेंडिकुलर बाइसेक्टर हूंदो।